बच्चो बादल अम्मा जे आडो रखियो वयो हूंदो। उन टेम ते पैसे वारा आया। अब छा थियो नंढे के छा मसइलो थियो? रोई करे चवे थो त हिन जो खून हित केस न कंदम, हिन बच्चे जो खून मां हुन वटि केस करे छॾियो। अॼु मथों बीठा हो चओ था त असां तव्हां सां वेठा आहियूं। ज़ालिमो जेकॾहिं मुंहिंजे हिकिड़े ग़रीब जे लाइ मूंखे मूंसां कुझु तावन मदद कयो हा त अॼु वॾे ॾींहं मां पंहिंजे बच्चे खे ॿ टुकरनि में न ॾिसां। रमज़ान मुबारक जो महीनो आहे, ईद जी राति आहे, केॾो ॾुखाईंदड़ मंज़र हूंदो जॾहिं ईद जो सुबुह थींदो, जॾहिं ईद जो सुबुह थियो हूंदो। हर को जे टाइम ते ईद जे त्यारनि में हूंदो, उते कंहिं ग़रीब जे पुट जो जनाज़ो खॼो हूंदो ऐं वो जनाज़ो भी बुखार जे करे फौत न थियो। वो जनाज़ो भी नौजवान जेको 10-12 सालन जो बच्चो वो के बीमारी जे करे न वियो। हाँ, वॾे में वॾी या बीमारी जो उन मासूम बच्चे के अबो ईद वारो वॻो न वठी ॾेई सघियो। ईद जे ॾिहाड़े अम्मा पई पंहिंजे बच्चे जे लटनि ॾे निहारींदी आ। अबो पयो बच्चे जे तयारनि ॾे निहारींदो, पर हे केॾो बदनसीब अबो चइबो, हीअ केॾी बदनसीब अम्मा चइबी जंहिं अबे अम्मा जे घर में बच्चे जो लाशो 2 टुकर थी पातो हूंदो। जंहिं अम्मा जे साम्हूं, जंहिं अबे जे साम्हूं 10-12 सालन जो बच्चो ईद जे ॾिहाड़े 2 टुकर थी पातो हूंदो। तूं भी बचड़ी वाला, मां भी बचड़ी वाला। इन मंज़र के थोड़ो बयान तो करणो चाहियां। मन अल्लाह से कंहिं पैसे वारे के वधीक सखा करण जी तौफीक अता फरमाए। मन कंहिं बैंक में रखियल पैसे वारे जे दिल में ख्याल अचे बैंक में रखियल पैसो केड़े कम जो, कंहिं गरीब जे कम आयो त हिते भी कामयाब हुते भी कामयाब। पैसे के ॾिसी न जीअंदो कर। हेतिरा लख आहिनि, हेतिरा किरोड़ आहिनि, माल के ॾिसी न जीअंदो कर त हेतिरो माल आहे, 400 मींहं 300 मींहं। ज़मीन के ॾिसी न जीअंदो कर त मां 50 जरेब में हिंदाणा कया न गिदरा कया न सभु तयार मता हिंदाणनि गिदरनि के ॾिसी करे फ़ख्र में पहुचे न बाबा सही असां कमज़ोर आहियूं। वो मेहर करे, मेहरबानी कुर्ब करे त हर शइ हथ अची सघे थी, पर जेकॾहिं कावड़ करे त काई शइ हथ नहीं। वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल जूइ वनक़्सिम मिनल अमवालि वनक़्सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात वबशिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अल्लाह से कलामुल्लाह में फरमायो मां हर तरीके से आज़माईंदो कदे खौफ ॾेई करे आज़माया कदे पोख ॾेई करे आज़माया कदे पोख खसे करे आज़माया। तव्हांखे त गुज़िरियल साल जा उहे मंज़र यादि हूंदा ओ जे ग़रीबनि मिस्कीननि जा तैयार थियल गिदरा हलिया विया हूंदा। उन्हनि जो त मंज़र तव्हांजे अखियुनि जे साम्हूं हूंदो न। उन्हनि जा दर्द, उन्हनि जे ज़बाननि जा निकतल लफ़्ज़, उन्हनि जे अखियुनि जा ॻोढ़ा बाबा काथे तो माण्हू उहो टाइम विसरे। अल्लाहु अकबर जीअं जो रमज़ानुल मुबारक जो महीनो न ग़रीब जे घर में, जीअं जो रमज़ानुल मुबारक जो महीनो शुरू थियो वो गरीबा मिस्कीना पंहिंजे अबे खे तो चवे ओ मुंहिंजा अब्बा अगले साल भी तवज्जो कजां यार हे मंज़र हिन मंज़र के पंहिंजे सीने में सांड जा चवे तो ओ मुंहिंजा पागली दबी गुज़री वई तो त चयो हो त मां वठी ॾींदोमां लटा वठी ॾींदोमां। अब्बा वाई त गुज़री वई तो हीअं चयो हिन भेरे रहिजी वियासे मथी ते जेको तूं वॻो चवंदे मां वॻो वठी ॾींदोमां, जेको तूं रंग चवंदे मां रंग
वठी ॾींदो मां। अल्लाहु अकबर। जीअं जो रमज़ान मुबारक महीने जो चंड नज़र आयो, हाणे खां वठी करे अब्बे खे चवण लॻो, ओ मुंहिंजा अब्बा, छो त नंढो ॿार जेको हूंदो आहे उहो त अब्बे सां गल न करे ॿियो कंहिंसां गल कंदो। नंढो जेको ॿार हूंदो आहे उहो अम्मा सां गल न करे ॿियो कंहिंसां गल कंदो। नंढे ॿार खे लटो खपे, खर्ची खपे, उनखे पतो ई न आहे त मुंहिंजे अब्बे जे खीसे जो छा हाल आहे। उनखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजे अब्बे जे खीसे जो छा हाल आहे। तॾहिं त कई अल्लाह वारे जी हीअ दुआ हूंदी आहे, तॾहिं त के अल्लाह वारे जी हीअ दुआ हूंदी आहे, रब करीम जे टेम ते गरीब अबो पंहिंजे घर मोटे, उन टेम ते अबे कंहिंजो बि खीसो ख़ाली न हुजे। छो त ॿारनि सॼो ॾींहुं उमेद कई हूंदी, सॼो ॾींहुं आसरो कयो हूंदो। हाणे अबो जो ईंदो लाज़मी बच्चा पंहिंजे खीसे में हथ विझंदा, लाज़मी अबो जो मोटी ईंदो। बच्चनि सॼे ॾींहं वारी आस उमेद रखी हूंदी। अल्लाहु अकबर। पर जेकॾहिं बच्चो अबे सां गल करे खीसे में कुछ न हुजे, उन अबे जे दिल मां छा या घड़ी गुज़रंदी। अबे जे अखियुनि मां पाणी वहंदो, अबे जे अखियुनि मां कीअं न पाणी वहे जॾहिं ग़रीब जो बच्चो अबे जे खीसे में जो हथड़ो विझे तो खाली मोटी अचे। अल्लाह सही शला असांजे हाल ते रहम फरमाओ। सवे वाक़िया मां कहिड़े कहिड़े पासे ॾे तव्हांखे वठी हलो। मां फ़क़ति उन पंजाब जे धरतीअ जो वाक़ियो थो ॿुधाइणु चाहियां, उन ग़रीब मिस्कीन जो वाक़ियो थो ॿुधाइणु चाहियां। ओ मिस्कीन, ओ मिस्कीन जा बचड़ो, तव्हांखे बि को अर्ज़ु रखणु चाहींदुमि। ओ मिस्कीन, ओ छड़ो लटे ॾे ननिहार जो, ओ मिस्कीन जो बचड़ो छड़ो बूट ॾे ननिहार जो, ओ मिस्कीन जो बचड़ो, ओ मिस्कीन जा बचड़ो तव्हां भले ने टोपिन ॾे ननिहार जो। तव्हांखे ग़रीब अबे जी बि पार थया, तव्हांखे मिस्कीन अम्मा जी बि पार थया। अल्लाह साईं असांजे नौजवाननि खे, रब करीम असांजे बचड़नि खे बि छल सही सम्झ नसीब फरमाए। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। मां ग़रीबनि खे बि हे जुमिलो चवंदुमि, ओ ग़रीबो 2-2 रुपया बचाईंदा वञो। ईअं न थिए जो ग़रीब जो बच्चो साॻो ई पुराणनि लटनि में हुजे, मतां ईद जे ॾींहुं ग़रीब जो बच्चो ॿाहिरि निकिरी न सघे, मतां के यतीम जो बच्चो ॿाहिरि निकिरी न सघे। छाजे करे यतीम ग़रीब जो बच्चो इन जे करे ॿाहिरि न निकिरंदो त पैसे वारनि जा बच्चा टोकींदा। चवंदो बाबा हाणे हेॾनि लटनि सां मां जो ॿाहिरि निकिरां त कहिड़ो मोह खणी निकिरां, मां हेड़ा लटा जो पाए ॿाहिरि वञा त दुनिया वारा ॿार टोकींदा। अल्लाह सही अवल मूंखे इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, उन खां बाद में तव्हां समूरनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जीअं जो ईद वारा ॾींहं वेझा थींदा वञनि पिया, अबो पो चवेस पुट हिन भेरे न वठी ॾिनो मां त कॾहिं वठी ॾींदो मां। अबो पियो रोज़ पियो आसरा ॾे, रात जे टाइम ते अबो पंहिंजे घरवारीअ खे चवे, अल्लाह सही मदद करे, रब करीम बाज करे। जेकॾहिं हिन ईद ते बि मां पुट खे वॻो न वठी ॾिनो, जेकॾहिं हिन ईद ते बि मुंहिंजे बच्चे ईद न कई त मुंहिंजो हाल कहिड़ो थींदो। मता मुझे बच्चे जी मुझे सिबान तो एतमाद खजी वने, मता मुझे बच्चे जो मुझे सिबान तो आसरो खजी वने। घरवारी चवे सी गलती न कर, आयो मिस्कीन गरीब पर रब करीम मदद कदो। छो त अल्लाह को सवाब कोई असां जो मददगार कोने। असां गरीबन जो वाही अल्लाह हुआ, असां मिस्कीनन जो वाही अल्लाह हुआ। जीअं जो ॾींहं वेझा थींदा पाजन, अबा अॼु बि न पातो वॻो, अॼु बि न पातो। अबो तो चवे पुट सुभाणे ईंदो, सुभाणे ईंदो, सुभाणे ईंदो। वरी जो हफ्ता वेझा आया, हफ्ता जो वेझा आया, बाबा हेतिरा ॾींहं गुज़री विया। अबो हुनखे खिली करे चवे पुट तुंहिंजा लटा वठी ॾेई मां दर्जीअ खे आयो वा। पुट तूं ग़लती न कर, मां तुंहिंजे
पसंद जो को तू रंग चवंदो आ अवा वो तुझे पसंद जो रंग वठी मां दर्जी के दई आयो आ अल्लाहु अकबर पुत्र के आसरा पोडे वरी वो अबो वेचारो पंहिंजे घरवारीअ जे साम्हूं अखियुनि मां गोड़ा हारे करे चए तो अल्लाह खे पार तया सा मिस्कीननि जी अल्लाह खे पार तया घरवारीअ खे रोई चवे भला तू ॿुधा मां पैसा लिकायां त कोन थो मां त बच्चनि जे करे सॼो ॾींहुं मज़दूरी थो कयां बच्चनि जे करे सॼो ॾींहुं लोड़ां थो पियो जेको पैसो तो अचे मां त तुझे हथ ते रखंदो आ अल्लाह पर घरवारीअ खे भी चवे तो बच्चे के तू आसरो ॾींदी कर अल्लाह सही मन बच्चे जी उम्मीद पूरी करे अबो तो चवे मुंहिंजी ईद नथी त ख़ैर अम्मा थी चवे मुंहिंजी ईद नथी त ख़ैर ॿई था चवनि असांजे हिक पुट जी ईद रब अल्लाह सही पाण कराईंदो रब करीम असांजे बच्चे जे लाइ इंतजाम करे ॾींदो जीअं जो आखिरी हफ्तो आयो अबे के वने तो सोड़ कंदो अब्बा अञा वगो न पातो अब्बा फलाणन जा भी लटा चिया अब्बा फलाणन जा भी लटा चिया मुंजो लटो वना कोन आयो मुंजो वगो वना कोन आयो अब्बो तो चवे हा बच्चा दर्दिया चयो चाचा तू दिल जाए कर मां ईद खो अग में तोखे वटो ईद खो अग में तुझो वगो भी करे तुझे पुट वट पहुचाईंदो मां हा चाचा जाते बिन जा बच्चा ईद कंदा हा चाचा जाते बिन जा बच्चा ईद कंदा उते तुझो बच्चो भी ईद कंदो अल्लाहु अकबर यार तवज्जो कर ओ मुसलमानो मां अक्सर यार इन्हनि ॻाल्हियुनि जे लिहाज़ सां छो वाइद कंदो आहियां छो त ग़रीबनि जूं दाहूं ग़रीबनि जा सदका ग़रीबनि जे अखियुनि जो पाणी जॾहिं मुंहिंजे साम्हूं हूंदो आहे तॾहिं मां चवंदो आहियां कुझु न लिहाज़ सां बि ॻाल्हियूं कयूं रोज़नि जूं बि ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं निमाज़ जूं बि ॻाल्हियूं तौहीद जी बि ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि कलामुल्लाह जे अज़मत कलामुल्लाह जे तिलावत जूं बि ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि अल्लाह सही शल मुके जेसनी हयाती आ गरीबन मिस्कीनन यतीमन बेवाउन जे हक में भी कुछ बयान करण जी तौफीक अता फरमाए बेचारा आलम सगोरा दी रात को बेड़ो टाइम खाली ना है जाते मिस्कीनन गरीबन जे हकन जे बारे में नथा बयान कन बेचारा आलम सगोरा दी रात सजो दी रात जे टाइम ते 2:30 बजे ताईं घर पहुचण वारा हर एक वेचारो पंजे लिहाज़ सां पयो तो दीन जे लिहाज़ सां दर्द रखे मिस्कीनन गरीबन जे लिहाज़ सां पयो तो बयान करे अल्लाहु अकबर जल टाइम ते ईद रात थिया ईद रात थिया मां शाद कर दो कयो तफसील दे न तो वना जय टेम ते ईद रात थी अज बच्चे नजर कई अज मुंडे अब्बे जे हाथ में कुछ भी कोने अब्बो जो चई आयो त मां आखिरी रात मुखे दर्जिया चवा मां वगो खरीदम अज आखिरी रात फलाना जा भी लटा पाची आओ फलाना जा भी लटा पाची आओ हर को जिए जो तवा भी बचड़े वालो हो जरे तवा लटा खणींदा हो वे नंढा बच्चा बिल के प्या ॾेखारींदा मुंहिंजो हे वगवा ईद वारी रात जीअं जो मिस्कीन मोटियो पो अचे अखियुनि मां पाणी पो वहे घरवारीअ खे ख़बर हुई त असां फ़क़ति पंहिंजे बच्चे खे आसरो दिल जाए ॾींदा आया आहियूं घरवारीअ खे बि ख़बर हुई असां हिकिड़े बच्चे जे लाइ ईद जी तयारी न करे सघिया आहियूं अल्लाहु अकबर जीअं जो ईद वारी रात अब्बो जीअं जो आयो अब्बे खां पुट पुछा तो करे अब्बा अज भी वगो न आयो त वगे जे अचण जो टाइम केड़ो थींदो चवे थो मुंडा बच्चा दर्जिया चवा बिजली कोन ये तारे तो बे दर्जिया चवा दुकान बंद हो इन शय जे करे मां नसीबी सगियो आखिरी रात में मां सिबी करे सुबह जे टाइम ते मोकलींदो मां इन बच्चे के जी निंद थे बच्चो जी निंद करे अब्बो पयो तो दिल जायूं दे अब्बो बेचारो पान हंदा ते रोई करे अल्लाह के तो अर्ज करे ओ मुंडा रब करीम गरीबी भी तोड़निया मिस्कीनी भी तोड़निया अल्लाह जेरे हाल में तू राई दे मौन
रहण जे लाइ राज़ी आहे। अल्लाह पंहिंजे लाइ त मां तोसां ॻाल्हि कोन थो कयां, पंहिंजे लटनि जे लाइ त तुंहिंजे साम्हूं नथो रहां। बच्चो बि हिकु ॾिनो थी, अल्लाह बच्चो बि हिकु ॾिनो थी, उहो हिकिड़ो बि बच्चो मुंहिंजो जेकर ईद न करे मुंहिंजे घर में उन टेम ते हाल छा हूंदो। अल्लाह सही छलेड़ी मिसकीनीअ खां हर कंहिंखे बचाए, अल्लाह सही छलेड़ी ग़रीबीअ खां हर कंहिंखे बचाए। चल टेम ते सुबुह जो टाइम थियो। बाबा तव्हां ॾिसंदा बच्चन जी ईद ते लटन सां आहे, बच्चन जी खुशी ते लटन सां आहे। पोइ ईद रात उहे मां भी बचड़े वाला न ॾिसंदा ईद रात उहे नंढा बच्चा वरी भर में लटा रखी सुम्हंदा। हो वो जी अबो खणी दो बचड़ो रखी सुम्हंदो दिल जाए सां त सुबुह थींदी मां पाईंदो ये खुशी में निंड। अल्लाहु अकबर जी जो सुबह जो टाइम थियो। सुबह जे टाइम थियण खां बाद में सागो ही बच्चो पंहिंजे अम्मा खे चवे थो ओ अम्मी तूं अब्बा खां पुछा कर अलाए अगली ईद वांगुरु हीअ ईद ईअं रहिजी न वेंदी। अब्बे खे चवे थो अब्बा तुंहिंजो सुबुह जी पक ॾिनी सुबुह जो आसरो ॾिनो। अब्बे घणो पंहिंजे अखियुनि ते कंट्रोल करण जो कयो, अब्बे घणो ई पंहिंजे जिस्म ते कंट्रोल करण जो कयो। अब्बे घणो ई पंहिंजे जिस्म ते कंट्रोल करण जो कयो, पंहिंजे अखियुनि ते कंट्रोल करण जो कयो। पर मजबूर थी टेम भरजी आयो, मजबूर थी जॾहिं बच्चो अब्बे जे साम्हूं पुछा थो करे बाबा हकीकत छो नथो ॿुधाए। उन टेम ते अबो मिस्कीन पंहिंजे बच्चे खे भाकुर पाए, बच्चे जे अखियुनि ते चुमियूं ॾेई करे पेशानीअ ते चुमियूं ॾेई करे रोअण में शुरू थियो। जंहिं टेम ते अब्बे पंहिंजे बच्चे के भाकुर पातो रोई करे पंहिंजे बच्चे जे पेशानीअ तो चुमी पो वठे। बच्चो समझी वियो त हीअ ईद बि साॻी हूअं गुज़री वेंदी। अब्बे खे कुझु न चई ज़ार में अब्बे खे दिल चाहियो थो ॾे अब्बा ख़ैरो अब्बा ख़ैरा। जॾहिं लटा न थिया त लटनि खां सवाइ बि गुज़र सफ़र थी वेंदो। अब्बो ख़ुशि थियो त मुंहिंजो बच्चो समझदार आहे। ईअं ॿ टे मिंट मस गुज़रिया पतो ई न पियो न बदनसीब जो घर ट्रेन जे वेझो आहे, उन पटड़ीअ जे वेझो आहे। अल्लाहु अकबर अल्लाह जी कुदरत अजीब गरीब जो नसीब भी गरीब थींदो आहे। हुन जो घर पटड़ीअ जे वेझो, अल्लाह जी कुदरत। ॿ टे मिंट गुज़रिया कीअं नड़ो निकिरी हलियो वियो। उन टेम ते नड़ो निकिरी वियो जॾहिं साम्हूं ट्रेन पई आहे। सामू जी जो ट्रेन आई नड़े पंहिंजो पान जो अॻियां उछलियो। अल्लाहु अकबर वो नड़ो ॿ टुकर थी वियो। पेट वारी जाइ तो ट्रेन जो जीअं जो अधु गुज़री वियो, अधु हेॾे पियो आहे अधु हेॾे पियो आहे। जीअं जो होॾे बच्चो बात थियो ॿ टुकर थियो। अम्मा खां ओचितो दाह निकिरी वई, अम्मा खां जीअं जो दाह निकिरी वई। मुड़ुस पुछा थो करे ख़ैर तो है एॾी दाह छो थी करे। अलाए छो मुंहिंजे दिल खे माटो आयो आहे, अलाए छो मुंहिंजे जिस्म खे माटो आयो। अल्लाह सही ख़ैर करे, रब सही मुंहिंजे बच्चे ॾे ख़ैर करे। पुछा थो करे नाड़ो काॾे वियो चवे थी हाणे बि हिते बीठो आहे। अल्लाह से अम्मा जे दिल में बच्चे जे पासे अहिड़ी तार रखंदो आहे। अल्लाह सही बच्चे जे पासे जो मां जे दिल मेरी तार रखंदो आहे। जीअं जो वो शख्स पान निकतो नज़र जो कई त ट्रेन जे साम्हूं नज़र जो कई न ट्रेन वटि न जे घर जे साम्हूं ख़ल्क़ बीठी आहे। हर को पो चवे सिन खे न ॿुधाइजो इन खे न ॿुधाइजो। यार केतिरी ॻाल्हि लिकंदी इन खां लिकाईंदो त ॿियो कंहिंजे साम्हूं ज़ाहिर कंदो। जीअं जो अबो मथो आयो नज़र जो कई त वो धड़ पटुक थियल हिन जो बचड़ो आहे। जॾहिं ईद जे ॾियारे ॿ अध थियल बच्चे खे हिन खयो हूंदो।
जंगन वारो धड़ होने पयो अंदरा मुंडिया वारो धड़ पारा तवज्जा कर मां बयान के खत्म करण वारो शाट कर करे मां पोया लफ्ज तो चवण चाया जय टेम ते वो अबो वो बट कर थल बच्चो पांजे घर खड़ी आयो हुगो जडे रत हणा बच्चो बट कर बच्चो अबो बद नसीब पांजे कुलन दे खणी आयो हुंदो जडे वो बच्चो बाद चल अम्मा जे आडो रखियो वयो हुंदो उन टेम ते पैसे वारा आया अब छा थियो नंढे के छा मसइलो थियो रोई करे चवे थो त हिन जो खून हित केस न कंदम हिन बच्चे जो खून मां हुन वट केस करे छॾियो चवे तो हिन बच्चे जे बाद थल टुकर हिन जो केस हेतरे न कंदम हिन जो केस उन वट मां करे छॾियो आहे मिसकीनी भी तो ॾिनी हुई गरीबी भी तो ॾिनी अॼु मथां बीठा हो चओ था त असां तव्हां सां वेठा आहियूं ज़ालिमो जेकॾहिं मुंहिंजे हिकिड़े ग़रीब जे लाइ मूंखे मूंसां कुझु तावन मदद कयो हा त अॼु वॾे ॾींहं मां पंहिंजे बच्चे खे ॿ टुकरनि में न ॾिसां बाबा साईं उन मिसकीन जी मां तव्हांखे पार थो कयां गरीबन जी तवा के पार तो क्या रमजान मुबारक जे महीने में रमजान शरीफ जे महीने में रोदे रखण वारे टेम ते भी रोदे खोलण वारे टेम ते भी तू जे कने अध ड्रो कयो के गरीब फुल ड्रो कयो त अल्लाह तोखे गंज ॾिनो आहे गरीब मिसकिन तोखे दुआएं कंदो मां साईं खे 2-3 मिनट इंतजार करायो मुंहिंजो प्रीन प्यारो भाउ सिंध ऐं बलोचिस्तान जो बहितरीन दिल पजीर आवाज सोने तबियत जो मालिक हज़रत मौलाना साईं मुनीर अहमद डोमकी साहब दामत बरकातुहुल आलिया जिन पहुची विया अल्लाह साईं शल मूंखे भी इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए रब साईं शल अवां खे भी इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।